सिंध स्मॉल इंडस्ट्री कारपोरेशन एम्प्लॉइज यूनियन सीबीए जे मरकज़ी सर ते 46 ॾींहं दादू में सिंध स्मॉल इंडस्ट्री कारपोरेशन एम्प्लॉइज यूनियन जे मुतासिर मुलाज़िमन सरफराज अली चना, एजाज अली चना, नियाज़ हुसैन कल्होड़ो, गुल मोहम्मद मकसूद अली, शफीक अहमद मंसूर अली, तुफैल अली ऐं ॿियनि मुतासिर मुलाज़िमन हथनि में प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी अलामती बुख हड़ताल कंदे मीडिया अॻियां दाहियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ही कहिड़ी अवामी जमहूरी हुकूमत आहे। सिंध स्मॉल इंडस्ट्री कारपोरेशन एम्प्लॉइज यूनियन जे सवे मुतासिर मुलाज़िमन खे 6 महीननि जो पघारूं न ॾियारे सघी त पाकिस्तान पीपल्स पार्टी पोइ विरसे कपड़ा मकान जूं दावाऊं कंदड़ पीपी अॼु असां मुलाज़िम खे रोडनि ते आणे छॾियो आहे। हुननि चयो त असांखे गुज़िरियल 6 महीननि खां न पघारूं न पेंशन ॾिनी वई आहे। असांजा मासूम बचा बुखो काटे रहिया आहिनि। हुननि चयो त मुतासिर मुलाज़िमन खे 2016 खां अपग्रेडेशन न मिली ऐं 2012 खां कैंसल थियल इंश्योरेंस पॉलिसी बहाल न कई वई आहे ऐं पघारूं बि ऑनलाइन बि न कयूं। हुननि वज़ीर आला सिंध, वज़ीर सनत सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध खां मुतालबो था करियूं त फौरी नोटिस वठी पघारूं जारी कयूं वञनि।